अॼु न हे हुकूमत हे सामे तव्हांजे भाइरनि जे हे ॾिसो खॾो लॻल अथव, इहो हुकूमत खोटाई। हे दड़े जी एराज़ी जो अंदाज़े जी ख़बर न आहे, तव्हां पाण ॾिसंदव, तव्हांखे दड़ो पाण उहे दग ॿुधाईंदो। सर ही दड़ो क़दीम दड़ो आहे। असां जेको आहे हिते ईंदा आहियूं, पुराणे टाइम जो दड़ो आहे। हिते जेको आहे बरसाति थींदी आहे, बरसाति खां पोइ ठिकरियूं सोन जा पुराणियूं शयूं काफ़ी मिलंदियूं आहिनि। असांजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे जेको आहे हिन दड़े जी तरक़ी करे त कहिड़े दड़ो कहिड़े सन जो आहे। असां हिते पुराणे टाइम खां वठी चवंदा, बचपन खां वठी चवंदा, हिते बि जॾहिं बरसाति थिए थी ठिकरियूं मिलनि थियूं। ऐं असांजे वॾनि खां असां पाण इहो बि ॿुधो आहे त हिते कॾहिं कॾहिं माण्हू सोन बि लभंदा आहिनि। हुकूमत सिंध खां इहा ई अपील कंदासीं त महिरबानी करे हिन दड़े जी रिसर्च जा इहे साइंसदान हिते मोकिलिया वञनि त जीअं हिन दड़े जी जांच थी सघे त केतिरो क़दीमी आहे केतिरो पुराणो आहे। दड़े ते मौजूदु जेके दड़े ते घुमण लाइ आयल आहे माण्हू, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त हिन दड़े जी तहक़ीक़ थियणु खपे त हे कहिड़े दौर में दंब थियल आहे ऐं कहिड़े दौर जो आहे, त जीअं माण्हुनि खे मालूमात मिली सघे। कैमरामैन शकील कुंबर सां गॾु कामरेड अमीर मंगणार, सिंध टीवी न्यूज़, शहदादकोट।